अलैकुम दोस्तों, मैं अली गुलमल्ला ताजे मशहूर तरीन प्रोग्राम इवनिंग कलर सां गॾु अॼु असां वटि जेको आहे सो PTV जो मशहूर तरीन अदाकार मीर मोहम्मद लाखो, उनजो दोस्तो कंहिं दौर में जोड़ हूंदो उन ॿिन्ही जो। रोशन तारा प्रोग्राम में कमु कंदा शफ़ी पंजारो ऐं मीर मोहम्मद लाखो साहब। शफ़ी पंजारो वीचारो गुज़ारे वियो। मीर मोहम्मद लाखो असां सां अॼु बि गॾु आहे। KTN जा मुख़्तलिफ़ सीरियल हू करे रहियो आहे ऐं उनजो करेक्टर जेको कमदार जो आहे उहो तमामु घणो मशहूरु आहे। ईअं मशहूरु जीअं सदोरो असद कुरैशी असां वटि मशहूरु आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा रूप करे सदोरो करे थी घुमंदा आहिनि। त मीर मोहम्मद लाखे जो बि हिकिड़ो स्टाइल आहे, जॾहिं को माण्हू ओड़ो अंदाज़ करे ओड़ी ड्रेसिंग करे घुमंदो आहे त लॻंदो आहे त कमदार थो घुमे पियो। ऐं अॼु असां वटि उन जो परस्तार मौजूदु आहे, पीरू काको। पीरू काके सां असां हाल अहिवाल कंदासीं, परस्तार कीअं थियो मीर मोहम्मद लाखे जो ऐं उनजो अंदाज़, उनजो ॻाइणु, उनजो स्टाइल ऐं उनजो पटके जो ॿधण जो टवाल ऐं लठ जैकेट सेम मीरू लाखे वारी आहे। त उन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी साईं पीरू काका साहब, उन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सारा असां सां गॾु कोन्हे, उनजी कुझु तबियत थोरी नासाज़ थी वई आहे, को बुखार थियो, हल्को फुल्को इनशाला सुभाणे असां सां गॾु हूंदी। जी पीरू काका साहब, सलाम अलैकुम। घणी देर खां अचे विहारी वेठो आहे, सिगरेट कोन पीतो त यार इहो माचिस चढ़ी जाए। साईं सबर कयो, ते सिगरेट पीअण मना आहे, ते तव्हांखे ख़बर आहे त जीअं त मना थियल आहे, चैनल ते सिगरेट नथा पी सघो था। कंहिं मना कई आहे या उहो त PTV जे GM जी ऑफिस में वञी करे पीअंदो आहे, तूं वरी मुतबर आहे छॾा कर हाणे मूंखे माचिस ॾे। साईं तव्हां कंहिं ऑफिस में पी सघो था, पर हिते नथा पी सघो, प्रोग्राम में मना थियल आहे बिल्कुलु। हाणे पोइ पी कोन, हथ में त जले रखा थो त हथ में जले वियो। स्टाइल बि न कयो छिकण जो, इहो छिकण जो स्टाइल बि न कयो, इन स्टाइल बिल्कुलु ख़राबु आहे तव्हांजो। पोइ तबाक जी मिड़ई ॿार लॻी आहे, ॿार त मारिया न। अच्छा साईं, तव्हां कीअं मतिलबु असांजे मीर मोहम्मद लाखे साहिब जा कीअं प्रस्तार थियो तव्हां? छा ॿुधाए, नंढिड़ो हुयो छा PTV ते ड्रामो हले पियो ब्लैक एंड वाइट जो, उन में करेक्टर हुजे साईं, किरदार चओ था सिंधीअ में किरदार, हा हा, अंग्रेजी में करेक्टर बिल्कुलु। ऐं उन ते साईं ड्रामो ॾिठो त पट ते वेही उन ड्रामे जो नालो अलाए छा हुयो, श्री को नालो कोन थो अचे। उन में मीरू लाखो साहिब साईं डायलॉग हुजे कमाल जो, कि जेके 5 रुपया बचा। हा साईं, वाह वाह वाह, तमामु ज़बरदस्त करेक्टर मीरू लाखो साहिब। निकिरी पियासीं न घेर में, वाह चांस त कोन मिलियो टीवीअ ते, टीवीअ जा चकर ॾाढा हुया। हिकु दफ़ो वियो छा PTV ते समय जे साहिब जी ऑफिस में, उते वेठो हुजे मीरू लाखो साहिब में। हा हा, वियो दादा कमु जो, छाजो कमु आहे? वञ पहिरियां वञी कैंटीन तां चांहि वठी आ। अदाकार थियो आहे कोई त बेरो थियो आहे छा? आऊं बि वियुसि हलियो कैंटीन ते, कैंटीन ते वियुसि, चांहि जो ऑर्डर ॾिनोमांसि। कैंटीन अचो पैसा केरु ॾींदो? मुंहिंजो मीरू लाखो ॾींदो। पोइ त हेॾी जुट थी, पोइ त जेके माण्हू वेठा सभिनी चांहि पीती, पैसा साईं पैसा, भाई कैंटीन वारे चयो पैसा, पैसा साईं मीरू लाखो ॾींदो। हमरा चई आहे तो जहिड़ो हिकिड़ो, हुन चयो तो केरु हुयो? हुते ते वेठो आहियां समय जे साहिब जे ऑफिस में, चए तुंहिंजो भाउ हुयो, चए पियो हा। पोइ इन्हीअ करे फासायो हुनखे। फर्ज़ कयो अगरि तव्हां मीर मोहम्मद लाखा हुजो हा अगरि असुली में, त तव्हां छा कयो आहे, मतिलबु कहिड़ा किरदार कयो आहे? अदाकारी कया ॿियो क्या दूर पाया अदाकारी मीरू लाखो करे थो न, और न को सोचींदा उहो बि करे सघां थो। वठी आहे हुनखे, जेके वठी आहे साम्हूं वठी आहे, जेके मूंसां अदाकारी करे। बदाड़े तव्हांजे जेको आहे सो मीर मोहम्मद लाखो साहिब प्रोग्राम ॾिसंदो हूंदो। असां वटि हिकिड़ी कॉल आहे, दोस्त सां ॻाल्हायूं था। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? ज़ुल्फ़कार जमाली साहब, असां वटि जेको आहे सो PTV जे मशहूरु अदाकार मीर मोहम्मद लाखे जो हिकिड़ो परस्तार आहे असां वटि, पीरू काको। बिल्कुलु बिल्कुलु, ॻोठ बीड़े पके चवानी खां। जी साईं जी, पीरू काके सां तव्हां कुझु ॻाल्हि ॿोल कंदव साईं? हा साईं, बिल्कुलु कंदासीं ॻाल्हि ॿोल। चाल आहे कहिड़ा? दुआ से अमन सां ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक आहे, भले कहिड़ो घर ॾे डोर डगार सभु माल मता कुझु लॻो पियो आहे? सभु कुझु लॻा पिया, तव्हां ॿुधायो ख़ैर ख़ुशि आहियो? हा ॿियो भले कहिड़ो, बसि तो कोई यार सीने में तकलीफ़ अची पई आहे तोरे। जी जी, ईअं थोरो सूर थो रहे सियारे जे करे। हा 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 ॿियो भले खंघि बि आहे थोरी, भले हाणे कुझु ग़लति आहे। कंगल खाओ, चांहि पियो, कड़क चांहि त पियो, चांहि पीआरे कोन था स्टूडियो में वेठा हो। जी जी, अच्छा को पीआरे डायरेक्टर घुराए त को आवाज़ थी वञे। हा चांहि घुराए बिल्कुलु होटल कंदे।
हाँ होटल का घोड़ा है ना, डायरेक्टर घोड़ा है ना। होटल बिल्कुल होटल आहे न भाई खान मार चाय भली रस बिल्कुल दूध बत्ती वॾी महिरबानी साईं, साईं ॿियो ख़ैर लॻो पिया, ख़ुशि आहियो तव्हां? वॾी साईं महिरबानी। मोकिलायो असांखे, तमामु वॾी महिरबानी साईं। तव्हांजी जेको आहे सुठी ॻाल्हि कई त तव्हां जेको आहे चांहि पीओ या काढ़ो पीओ। काढ़ो जेको मिलंदो आहे जेको हकीमनि वटि। ॻाल्हि ॿुधी अथई, ऐं जेको आहे डायरेक्टर आतो आहे हा हा चांहि कोन थो पीआरे, सुंजे वटि माचिस कोन्हे त चांहि कान वेंदी। बाबा माचिस हिते मना थियल, असल में सिगरेट ते पीअणो न आहे। हिकु त स्टूडियो आहे, स्टूडियो में मना आहे, ऐं हूअं बि असांखे टीवीअ ते न हलाइणो, पेमरा जी तरफ़ां मना थियल आहे त सिगरेट का बि नशे वारी शइ असांखे न आहे हलो। या त न चए कहूं त आउं बि नफ़रत कंदो आहियां, हा न चए कहूं टुप नफ़रत आहे मूंखे, शराब त उन सां ई कोन्हे। हा न न उहो बाक़ाइदा तव्हांजे मुंहं मां लॻे थो, अंदाज़ो लॻे थो तव्हां बिल्कुलु नशे खां बिल्कुलु नफ़रत कंदा हूंदो। असां वटि कुझु जेको आहे सो दोस्त आहिनि जिन SMS कया आहिनि ऐं फ़ोन बि आहे मुंहिंजे ख़्याल में। जी हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु बाबा? फर्क तो ॻाल्हाए शिकारपुर मां। साईं ख़ैर लॻो पिया, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अलाए सां तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? ॿियो ख़ैर लॻो पिया। हेॾे सर्दी जी ॾियो ख़बर भला। हा सर्दी त आहे साईं, अॼु खां वधी आहे, 2 टे ॾींहं थिया आहिनि। हा न, इहो जेका ख़ुश्क सर्दी आहे, बरसातूं थियनि थियूं न, सर्दी खे थोरो जेको आहे सो कुझु बीमारियूं ख़तमु थियनि, कुझु बीमारियूं बि अचनि थियूं पियो, अलाह रहम करे, के ख़तरनाक बीमारियूं। हा सर्दी वधे त बीमारियूं ख़तमु थियनि न साईं। हा बसि इहो बरसाति खां पोइ ख़तमु थींदियूं आहिनि। असल में असां वटि जेको आहे सो मीर मोहम्मद लाखे जो परस्तार वेठो आहे, PTV जे मशहूरु अदाकार, KTN जे अदाकार जो साईं पीरू काको साहिबु। अच्छा हा उन सां बि कुझु ॻाल्हि ॿोल कयो साईं। हा साईं ॿियो बिल्कुलु चाल आहे, ॿियो भले केरु आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? हा ॿियो केरु आहे? कहिड़ो शिकारपुर खां थो ॻाल्हाए छा? हा साईं शिकारपुर खां था ॻाल्हायूं। वाह वाह शिकारपुर जो साईं, वाह जो अचार मशहूरु शिकारपुर जो। हा साईं बिल्कुलु मशहूरु अचार आहे। बसि पोइ अचो करे त पोइ खाराइजो। हा इंशाल्लाह ज़रूरु खाराईंदासीं तव्हांखे। हा इहो करियो, शिकारपुर जो वॾो वॾो अचार कोन खाओ त मज़ो कहिड़ो आयो? हा हा साईं बिल्कुलु 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 साईं खाईंदासीं। ॿियो साईं ख़ैर लॻो प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? हा प्रोग्राम ॾिसूं था तव्हांजो बिल्कुलु। हा अॼु जेको आहे सो मीर मोहम्मद लाखे साहिब जो जेको आहे परस्तार आयो आहे, इंशाल्लाह सुभाणे को ॿियो कैरेक्टर सां गॾु हुजे। तव्हांजी वॾी महिरबानी, का फरमाइश हुजे त तव्हांजी? को गानो ॿुधायो। हा ज़रूरु बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी साईं, ख़ुशि हुजो। साईं ॾिसो त तव्हां जेको आहे सो मीर मोहम्मद लाखो साहिबु तमामु वॾो मशहूरु फ़नकार आहे, हुनजा परस्तार बि तमामु घणा आहिनि, जीअं तव्हां त हुनजो बाक़ाइदो रूप करे वेही रहिया आहियो। अच्छा इहो ॿुधायो त PTV दौर में बि तव्हां हुयव? हा शुरू खां अची वियो। ॿुधो त PTV ते पैसा ॾेई करे माण्हू कमु कंदा हुया? ऐं कंदा हुआ तॾहिं कोन वियुसि न। ऐं चाहे हिकिड़ो वेठो आहे अंदरि। हा ऐं कीअं वञा? हालांकि गवर्नमेंट जो इदारो हुनखे वठणु न घुरिजे, अञा ॾियणु घुरिजे फ़नकारनि खे। पोइ अञा ताईं कमु ईअं हले थो। उहो चयो आहे छा तूं? अञा ताईं जेका प्रोड्यूसर जेके ॿ टे बचा आहिनि उहे इहो कमु था कनि। हा इन करे आऊं वञा ई कोन। तव्हां यकीन सां चओ था ईअं थिए थो? ॿियो न छा, मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे। मां मूं त चवां न मञींदुसि हिन ॻाल्हि। हा मूं त चवां थो वठी उन्हनि खां, मूं त चवां त ऐं त किथे वणंदो ई कोन आहे। सदोरे खे सदोरो ठाहिण वारो केरु आहे? सदोरे खे सदोरो ठाहिण वारो KTN आहे। मंज़ूर बख़्शी आहे। हल ॿी ॻाल्हि कर। ऐं मूं त चवां साईं उहो सदोरो त मशहूरु थियो न। KTN हुन फिल्म जेकी ठाही उन में सदोरो जेको आहे हुन में हुयो न बू कमु। हिकिड़ी फोन था वठूं त पोइ बहस कयूं था। हलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए असां सां? हैदर बुटी सदाबाद खां। अदा ख़ैर लॻो पिया, हैदर साहिबु ख़ुशि आई नी? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। असांजो साहिब खां साईं जन खां सुवालु आहे त तव्हांखे मीर मोहम्मद जो इहो जेको किरदारु तव्हांखे कीअं शौक़ु थियो, ऐं ॿियो त हिते सिगरेट पीअण जो ॾाढो ख़राबु आहे। हा सिगरेट पीअणु ख़राबु आहे, शौक़ु तव्हांखे कीअं थियो? साईं इहो सुवालु आहे हैदर साहिब जो। सिगरेट पिया कोन, छिकिया पियो। हा सिगरेट पीअण में ऐं छिकण में फ़र्क़ु आहे। हा पीबो पाणी आहे। मीर मोहम्मद जो परस्तार कीअं थियो? साईं परस्तार आऊं त देव देखारियो त वॾो पुराणो अदाकार आहे असांजो मीर मोहम्मद लाखो साहिबु। तो इन करे परस्तार थियो त जीअं आऊं बि हुन जहिड़ो थी वञा अदाकार, पर अञा ताईं कोन थी सघियो आहे। चओ हा साईं मुंहिंजे ख़्याल में वियो हलियो तव्हांजो इहो अंदाज़ ॿुधी करे। हाणे असां हिते ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ अचूं त वरी साॻे बहस ते ईंदासीं सदोरे वारे ते। ऐं जेको आहे सो ब्रेक बि वठंदा आहियो छा? जी हा त नाज़रीन हिते वठूं था ब्रेक, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ अचूं था वरी असां सुवाल जवाब कयूं था, साॻियो सदोरे वारो बहस शुरू था कयूं। हलूं ब्रेक ते। असां सां गॾु जेको आहे सो पीरू काको मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं। नेठि मुड़ियो न, आख़िर सिगरेट दुखाए ऐं कुझु असांजे ॾंद चक बि थिया, वरी माफ़ी तलब बि थियूं।
साईं ॾिसो त सिगरेट पीअण बिल्कुलु जेको आहे मना आहे हिकु त स्टोडी में तव्हां पीतो इहे असां जेके बि ठहियल आहिनि इहे सभु काठी जा आहिनि अब हाणे बंदि कई ॾा ॿियो छा मुड़ियो त न ज़िद त कयो जंहिं में तूं राजे हा ॿियो छा अच्छा साईं इहो ॿुधायो तव्हां त तव्हां शादीशुदा आहियो हा घणी औलाद आहे हा हाणे मिड़ई 10-12 ॿार कहिड़ो कमु कंदा आहियो कमु कहिड़ो कंदो आहे मिड़ई इहो टीवी ॾिसंदो आहे ॿियो छा कंदो आहे बसि बसि हा होटल ते वेठो चांहि पीती टीवी ॾिठी बसि टीवी ॾिठी ढाबा ॾिठा जंहिं ढाबे वारा कमदार डबू न हुजे उहो कहिड़ो ढाबो थियो हा हाणे जेको इहो हले थो इहो कहिड़ो आहे तव्हां इहो गुंडनि जी सेज कंडनि जी सेज हा हिन में न आहे पोइ कहिड़ो मज़ो आहे न आहे मज़ो कहिड़ो मज़ो आहे मतिलबु तव्हां इहो कमदार वॾेरे खां निकिरंदो न माना बाबा कमदार जो कैरेक्टर हुजे ऐं ॿिरू लाखो न हुजे पोइ कहिड़ा जेको बि कमदार करे थो उहो मीरू लाखे खे ई कॉपी करे थो हल कमदार जो किरदारु रांझण चांग बि सुठो कयो राजन चांग सुञाणा हो इहो जेको हाणे एडवेंस थियो आहे न इहो पुलिस वारो हा हा सुञाणासीं हिनखे अदाकार जो पुटु ई न आहे हल माण्हू सभई अदाकार जा पुट त न हूंदा आहिनि न हा सुञाणासीं राजन चांग खे पका चांग जो न हा 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 सुञाणासीं हिनखे अदाकार जो पुटु ई न आहे अदाकारी अचे थी कोन थी अदाकार जो पुट त न हूंदो आहे न माण्हू उहे कुदरती ॾात हूंदी आहे ज़रूरत रहे जो हुनजो पुटु हुजे उहे अदाकार हुजे न अदाकारी अचे बि त सही न हा न न बहितरीनु अदाकार आहे तमामु कननि जी सेज में करे थो पियो डायरेक्टर केरु आहे ऐं हुनखे त हाणे अहिड़ी ऑफर थी जो हिकिड़ो माण्हू हुनखे हज थो कराए चइबो वाह जो तूं जेको आहे एक्टिंग कई आहे ऐं हुनखे माण्हू हज थो कराए हवालो हुजे अॼु थो कराए मुंहिंजे साम्हूं अचे न माण्हू ॿुधायां थो 700 ॾियो हज जी ॻाल्हि कई त सऊदी मां मुंहिंजे ख़्याल में फोन अचे थी हलो अस्सलाम वालेकुम साईं हलो वालेकुम अस्सलाम साईं किथां पिया ॻाल्हायो साईं सऊदी अरब खां अल सुभान अल्लाह ॾिस जरा बका केरु साईं अल्लाह रसूल तव्हां ॿुधायो ख़ुशो ख़ैर आहे ॿियो ख़ैर ख़ैर साईं ख़ुशि आहियो साईं अमल लॻो पियो आहे हा साईं असां वटि जेको आहे सो पंहिंजो कमदार जो हिकिड़ो परस्तार आहे जी जी पीरू काको जी जी हा साईं हुन सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयोसि भली ॼाण जी जी हा भले अब केरु आहे हा वाह ख़ैर तव्हां ॿुधायो ॿियो केरु आहे अमल लॻो पियो आहे तव्हां ॿुधायो त सही आहे अब केरु ठीकु ठाक इहो पंहिंजो राजन चांग खे ॿुधो आहे कोई माण्हू हेॾो अॼु थो कराए जी जी इहो माण्हू ॻोल्हे ॾियो मूंखे त इहो कहिड़ो आहे सऊदीअ में जेको हिनखे राजन चांग खे जेके अदाकारी अचे कोन थी उनखे अॼु था कराए ॾिए त असां हिते वेठा आहियूं मरी आहियूं त असांखे कोई घुराए कोन थो हा राजन चांग ते मस्त बर अदाकार थी वियो साईं उनखे वियो घुराईंदा साईं वियो हलो मुंहिंजे लॻे इहो साईं त न हुजे मतिलबु जेको घुराईंदो हुजे पर न आहे कंडन जी सेज जो डायरेक्टर केरु आहे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो उनखे बि सुञाणा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हांखे कहिड़ो कहिड़ो कहिड़ी तकलीफ़ थी पहुचे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हुनखे को वणियो आहे उहो हुनखे वठी थो वञे ऐं थी सघे जेको आहे सो को तव्हांखे दुबई घुमाए पोइ हा असांखे दुबई घुमाईंदो कोई केरु थो घुमाए सभिनी खे घुमाए तव्हां वठी मिली गया ऐं उते वेठो आहे हा चलो तूं न हल अरे चओ तूं हली हुते सिगरेट पीअंदो त सिगरेट मना आहे ऐं पीअंदोसि छा कॾहिं हल सिगरेट त ख़ैर किथे बि माना न पूरी दुनिया में मिले थो को नशे वारी शइ न हुजे हुन में त एयरपोर्ट ते ई थमिजी वेंदी जिथे बि वहे बाबा मसलो इहो आहे न हाणे त कोई ॿुधाए सदोरे खे सदोरो ठाहिण वारो केरु आहे सदोरो खे सदोरो ठाहिण वारो उनजी टेली फिल्म हुई दरिया पार बाबा उन खां पहिरियां उनखे मधुर बख्शी जा कैरेक्टर करायो अतलकुर जेका उमो ते चवां अलाए उहो असां न ॾिठो होसीं ॿुधो आहे ईअं थियो आहे मां तव्हांखे ॿुधायो न ऐं को कूड़ थो ॻाल्हाए छा हा वरी फोन थी अचे त पोइ ॻाल्हायूं था वरी फोन ते हलो यादि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाचा दा कुछ ख़ैर ॿियो ख़ैर साईं केरु पियो ॻाल्हाए असां सां हकीम मंगवार तो ॻाल्हायां दुबई खां साईं केरु हकीम मंगवार दुबई खां हा हकीम बंगवार साहिबु ख़ुशि आहियो साईं नहीं खैर खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर लॻो पिया करम अल्लाह साईं जा दुबई ॾियो ख़बर हुते सर्दी आहे गर्मी आहे छा आहे बसि सर्दी गर्मी मिक्स आहे ॿई आहिनि ॿई आहे दुबई में जेको गर्मी घणी थींदी आहे सर्दी घटि थींदी आहे तमामु हा हा ऊन्हारे में ईंदी आहे ऊन्हारे में गर्मी ॾाढी हूंदी आहे जी जी साईं असां वटि जेको आहे सो पंहिंजो कमदार वेठो आहे हिन सां बि ॻाल्हि ॿोल करे सघो था तव्हां जी सर करे सघो था जी जी दादा कहिड़ा दुबई खां कहिड़ो जवान आहे
जी जी मां की मैं तो कहना है वो जो है तो बता खुश आयो हा ॿियो मिड़ई कहिड़ो हेॾे ख़बर आहे दुबई हेॾे बि कमदार हूंदा आहिनि न जी हेॾे दुबई हेॾे कमदार वमदार हूंदा आहिनि न हा घणा आहिनि तो कमदार घणा हूंदा आहिनि हा पोइ चइबो त असांजो माना हुते जुगाड़ थी वेंदो हा जान थी वेंदो हा जो थी वेंदो हा बस पोइ हाणे ईअं करे पोइ असांखे घुराए के अरब जो कथां कमदार कराए हा रेस जो कमदार कराए त पोइ ॾिसो असांजा कम हकीम साईं वॾी महिरबानी तव्हांजी ऐं कमदार साईं हाणे जेको आहे पाण हलूं था हिकिड़े गाने जी तरफ़ जीअं फरमाइश हुई गाने दोस्त जी हा या गानो को टाऊ को ॿुधाए गानो ॿुधायूं था तव्हांखे हलूं था गाने वरी पोइ ईंदासीं इहे कर यार वेलकम बैक दोस्तों असां प्रोग्राम में मौजूदु आहियूं कमदार साहब बि मौजूदु आहे मुंहिंजे ख़्याल में कुझु SMS में फासी हुआ कोई SMS आयो साईं कंहिंजो SMS आयो आहे यार SMS न आहे अलाए कहिड़ी का छोकिरी अलाए कहिड़े मिस कॉल थी ॾे वेठे हा मिस कॉल में तव्हांजो छोकिरो हूंदो पुटु हूंदो मुंहिंजे ख़्याल में न हे छोकिरी आहे काई ॻाल्हायो हिकु ॿ दफ़ो पर हाणे ॾिठो जेको प्रोग्राम आहे जेका मिस कॉल हूंदी हाणे हाणे उहो चवंदी असां फ़ोन कयूं हुनखे हा साईं मिस कॉल न हूंदी मुंहिंजे ख़्याल में कंपनी वारा बि ये फोन ईंदी आहे उन्हनि जी बि कॉल हा पैकेज वग़ैरह ईंदा आहिनि काल ईंदी आहे उन्हनि जी तव्हांखे ग़लति इहो हूंदो इहे छोकिरियूं अंधियूं कोन थियूं जो तव्हांखे फोनूं कंदियूं हा साईं हाणे मूंखे इहो ॿुधायो हा त तव्हां कॾहिं शुरूआति कई पंहिंजे फन जी ऐं फन जी कॾहिं शुरूआति कई आहे शुरूआति कई अञा त करणी आहे हा फर्ज़ु कयो तव्हांजे उस्ताद कॾहिं शुरूआति कई भला उन त ॾाढे उन खां शुरूआति कई उन ॾाढे उन खां ॼाओ त माण्हुनि चयो आहे केरु ॼाओ आहे चओ कमदार ॼाओ आहे हा अलाह साईं हुनखे पैदा ई न आहे कयो आहे वरी वरी कमदार जो करेक्टर कर न तो ॻाल्हायूं था हिकिड़ी फोन अची आहे हलो अस्सलाम वालेकुम केरु आहे साईं असां सां गॾु वालेकुम सलाम शाहिद अजीज गांव पियो ॻाल्हायां कोट जी तालके खां कोट जी तारीख़ शाहिद अज़ीज़ गाओ साहिबु ख़ुशि आहियो साईं जी जी अलीगुल साहब तव्हां ख़ुशि आहियो करम आहिनि मौला साईं जा वॾा करम तव्हां ख़ुशि लॻा पियो ॿियो ख़ैर लॻो पिया न ॾे साईं जी खे लॻो पियो आहे सफ़ा अमन पीरू काको खां हिकिड़ो सुवाल करिणो आहे जी साईं कयो हेलो अस्सलाम वालेकुम पीरू काका वाह सलाम हा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो न कहिड़ो ठीक ठाक आहे तूं ॾे ख़बर कहिड़ो सुवाल आहे सुवाल इहो आहे त तव्हां कॾहिं इश्क कयो इश्क हा हा इश्क इश्क कया की न इश्क 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 चओ इश्क इश्क हिकिड़ो इश्क इश्क त जाम न थींदा आहिनि अरे यार कहिड़ी ॻाल्हियूं थो पुछे हा इश्क कया बाबा इश्क कोन तारा हाणे केतिरा यादि करे केतिरा यादि कयूं मां हिकिड़े इश्क जी ॻाल्हि पियो पुछां बाबा को हिकिड़ो हुजे त ॿुधाया न हिते त रोज़ इश्क था कयूं वेठा असां जेको शुरूआत में कयो हुजे बचपन में बचपन जे इश्क जी कहिड़ी ॻाल्हि थो पुछे बचपन जे इश्क जी ॻाल्हि न पुछ त सुठो आहे विसरी वियो आहे साईं वरी महिरबानी तव्हांजी कुर्ब लख एहसान जीअं साईं जेको आहे हिन इश्क कया इश्क जीअं चयो हुजे हिकु सूर त ख़ैर आहे हिते सूरनि जो ढेर आहे हिते त माना इश्क ई इश्क आहिनि हा बचपन की मोहब्बत को दिल से न जुदा करना हल हा जब याद मेरी आए मिलने की दुआ करना सुभान अल्लाह बार आख़िरी पसान उहे हा मिलण जी दुआ कंदो हर को उहे मिलण जी दुआ कंदो वाह 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 हा अच्छा इहो साईं माना चाबा ॾियो था ईअं गाभे वांगुरु हा साल नथा खणी सघो छा बचे थो तकलीफ़ आहे हा ॿियो ॾाकणू चढ़ी आया हुआ तव्हां वटां हा हा ॾाकणू त 2 कलाक थियल चढ़ी आया हो असां कोन हले थो हा हालांकि लिफ्ट हुई पर मूं चयो न ऐं चयो कुराड़ो आहे छा बीमारो आहे छा लिफ्ट में काॾे हलंदा ऐं ॾाकणू चयो त ॾाकणू चढ़िया पोइ बधाई थी पई हा इन लाइ तव्हां पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखंदा कयो सियारो उहे ई तव्हांजो सीनो हमेशह बंदि रहंदो आहे घणो हा अच्छा साईं फर्ज़ु कयो तव्हांखे अगरि तव्हां चेंज करणु चाहियो किरदारु त कहिड़ो कंदव किरदारु कोई बि न ऐं किरदारु कंदो कमदार जो कंदुसि हा ॿिन्ही लाखो जान छॾे किरदार जे लाइ कया हा ॾिसो सीनियर फनकार अलाह साईं हुनखे हयाती ॾिए ऐं उहो कंदो रहे उनजे जेको किरदारु करण सां बाक़ाइदे इहे लॻंदो आहे त नेचुरल कमदार आहे बाक़ाइदे हा पोइ ॿिया कोन छा हा अच्छा उहो ड्रामा में कुटींदो आहे असुली कुटींदो आहे माण्हुनि खे हा त सुठो आहे न हक़ीक़त थींदी न बाबा तॾहिं त न ड्रामो हूंदो आहे न हक़ीक़त में थोरी कुटणो हूंदो आहे हक़ीक़त जो रंग भरणो आहे न अॼु चढ़ा तोखे विहारियो कीअं आहे हिते हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न साईं ड्रामो आहे न ड्रामे में त उन अंदाज़ सां जीअं हाणे ॾेखारींदा आहिनि चमाटू त परे खां हणंदा आहिनि फिल्मनि में या ड्रामनि में ईअं न आहे की बंदूक हुजे सिधी करे भरे करे हण अॻिलो मारणो आहे या चमाट हणणी आहे त मुंहं में हणणी आहे ज़बरदस्ती जेको आहे ज़ोरी बाबा हक़ीक़त जो रूप तॾहिं भरिजंदो जॾहिं असल में थींदी ॻाल्हि हा सलाहदीन खां पुछ सलाहदीन तुंहिंजो जो हिकिड़े ड्रामे में त हुनखे शबीरा चना पाण वारी
उनखे चयो करेक्टर आहे मुंहिंजो टमाटर वारो शबीर चना खे चयो मूंखे सिंधी मुंहं में हल टमाटर सच में हल हुन चयो कीअं न हुन चयो न हल तॾहिं हक़ीक़त में निकिरी थो न अदाकार इहे बाक़ी कूड़ में कीअं हणंदो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो नओं माण्हू आहे जेकॾहिं उनखे तव्हां हणो चमाट डाला हुनखे हिकु मिलियो आहे तव्हां चमाट हणंदो पंहिंजे सूरत दर्द जी करे या डाला खे यादि करे पोइ चोथो करे डबल में कमु हा डबल में कमु करिणो आहे त जानी पोइ धक त सड़ा आहिनि हा असां घणनि खे कुटियो असांखे बि ईअं ई पर हिकिड़ी ॻाल्हि इहा थी आहे जो सिंधी चैनल माशाल्लाह सुठो थियो आया पर आर्टिस्ट एतिरा थी विया जो क़दुरु न रहियो आहे फनकारनि जो हाणे कॾहिं न रहियो आहे पर आर्टिस्ट छा आर्टिस्ट हो जब डायरेक्टर थी विया अरे लालू कहिड़ो लालू पहिरियां डायरेक्टर हो छा हा हा स्टेज जो डायरेक्टर हो जो बाक़ाइदा डायरेक्टर हो हा लालू खे लालू ठाहिण वारो केरु आहे हिकिड़ी कॉल आहे पोइ हिन ते बि ॻाल्हायूं था लालू ते बि हलो अस्सलाम वालेकुम केरु साईं सर असां अरबाब कलोड़ो थो ॻाल्हायां सर हा अब्बास साईं ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरा साईं ख़ैर अल्लाह जा एहसान आहिनि सर तव्हां ख़ुशि आहियो सर करम आहिनि मौला साईं जा किथां पिया ॻाल्हायो सर सर जिदे खां सऊदी अरब खां जिदे खां सर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पाक मुल्क मां पिया ॻाल्हायोसीं असां वटि जेको आहे कमदार अॼु विहारियो आहे असां हा साईं असां बि ॾाढो साईं सूराब साईं खे बि पसंदि कंदा आहियूं तव्हांखे बि पसंदि कंदा आहियूं वॾी महिरबानी वॾी साईं कर्म तव्हांजा पर असां साईं सूराब खां पुछूं था त अहिड़ो तव्हां किरदारु इहो कीअं था कयो साईं तव्हांजूं तव्हां असांखे त साईं ॾाढो वणंदो आहे पर साईं अॼु किरदारु अहिड़ो कयो साईं जो साईं तव्हांखे बि मारे वियो आहे अलीकुल साईं हा साईं बाक़ाइदे सफ़ाई पटा ॾेई हा महिरबानी जॉन कहिड़ो जॉन पियो ॻाल्हाए चओ जेका हा जी साईं अब्बास पंहिंजो कलोड़ा साहब जी सर अबा ॿियो ॿियो कहिड़ो साईं नौकर हूं तुंहिंजा असांजी दावत खाई वञ साईं असां तोखे दावत था ॾियूं सऊदी जी अबा चओ जवाब असांखे दावत ॾियणु कोन राजर चांग खे दावत था ॾियनि सभु हा साईं उनखे त असां कोन सुञाणींदा उनखे दावत खाराए असां दावत था ॾियूं सर अरे हाणे राजर चांग खे केरु दावत थो ॾिए जो मोह न मुहांडो उनखे दावत था ॾियनि माण्हू हा साईं त तव्हां चई सघोसि था न बदा यार छा कजे हाणे बसि वया मोर मरे अंदरि रहियो हिकिड़ो अदा साईं वॾी महिरबानी काल साईं कटियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हाणे रांझण चाग जी तव्हां हरूभरू कढणु लॻो तव्हां हा उन कुटिया हुनखे वॾो ऑफिस में वठी हाणे हिकिड़ो गानो हलायूं था हुन खां पोइ वरी हिन ते ॻाल्हायूं था पर साईं गाने जो टाइम थियो आहे इनशाला जेको आहे हुन खां पोइ वरी कमदार असां वटि मौजूदु आहे ॻाल्हि ॿोल कयूं था सनम आए साईं सनम आया ज़बरदस्त बरकत अली गायो आहे तव्हां हरूभरू अरे यार कहिड़ा ॾींहं यादि ॾियारा अचे रही पहिरियां ॾींहं हुजनि साईं केटीअनि जा आहे आहे साईं ब्रेक था वठूं पोइ केटीअनि ते बि ॻाल्हायूं था साईं हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ अचूं था इनशाला वेलकम बैक दोस्तो वेलकम बैक असां सां जेको आहे सो टेलीफोन जो सिलसिलो बि जारी आहे ऐं असां वटि कमदार साहब बि वेठो आहे हिन सां ॻाल्हि ॿोल बि जारी आहे पर हिन खां पहिरियां हिकिड़ी फ़ोन आई आहे फ़ोन ते ॻाल्हायूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा केरु आहे असां सां अबा आपा नसीम आप नसीम ख़ुशि आहियो बाबा ॿियो ख़ैर आहे ठीक तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो करम आहिनि अलाह साईं जा मौला जा करम तव्हां करे ख़ुशि हुजो अॼु त वेठो आहे जेको सो लाखे जो परस्तार बाबा बाक़ाइदे ॻाल्हाए बि न वांगुरु थो हा सफ़ा ॻाल्हाए पोइ उन वांगुरु पियो पर मां हाणे पुछंदीमांसि जी जी पुछोसि हा जी अबा हुकुम कर हाल आहिनि पुट कीअं आहियो ठीकु आहियो कहिड़ो ठीकु ठाक ॿ दुआ लॻी पई आहे तोड़े तव्हांजी हा हा। भला मूंखे त इहो अॼु ॿुधायो त तव्हां या PhD कई आहे हिन ते पीरूअ ते कमदार ते या हा मूंखे ॿुधायो त तव्हां उन को किताब पढ़िया आहिनि को तव्हां उन सां जनम गुज़ारियो आहे गॾु जा आहियो छा आहे जो तव्हांखे एॾी ॼाण आहे हुनजी हा बा ॼाण हुनजी ॼाण हुनजी करे आजो जंहिं माण्हूअ जो परस्तार हूंदो आहे न जेको माण्हू हा त हुनजी हर ख़बर रखंदो आहे हा कीअं कीअं था एॾी ख़बरूं तव्हां जूं ऐं हुनजे कॾ कॾ हूंदो आहे हा गॾु गॾु त कोन हूंदा आहियो तव्हां कॾहिं किथे हूंदा कॾहिं किथे हूंदा मां त ॾिसंदी आहियां न हुनजे कॾ कॾ हूंदो आहे संदसि खे ख़बर कोन हूंदी आहे हा ए बा तूं हरू भरू जेको वीचारे खे बि चई वियो मूंखे सॼी ख़बर आहे हुनजे सभु हुनजा इंटरव्यू पढ़िया आहिनि हा हा इंटरव्यू पढ़िया अथई पोइ किताब विताब पढ़िया अथई किताब कोन पढ़िया आहिनि पाण ई पढ़ियल कोन्हे किताब कॾो लिखंदो हा भला तव्हां कुझु पढ़ियल आहियो हा हू पढ़ियल आहे हा घणा दर्जा ऐं कन्यारे काठी मोरे ताईं पढ़ियल आहे अच्छा हा सुठी सुठी ॻाल्हि आहे कुझु त चयो थो भेण मूं त सम्झो पढ़ियल पढ़ियल लिखियल आहे ॿाहिरि ॻाल्हि आहे तूं दिलि जाए कर वॾी महिरबानी
आपा नसीम जेको आहे असांजी हमेशह जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई ॾींदी आहे फ़नकारनि खे ऐं तव्हांजे लाइ चवनि बिल्कुलु सेम लॻो पियो न PhD कई आहे छा कई आहे आहे न जंहिं माण्हूअ खे जेको ॾिसंदो आहे उहो जहिड़ो थी वेंदो आहे हा साईं हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो त अगरि तव्हां सां हिन वक़्तु मीर मोहम्मद लाखो अगरि मिली वञे हा ऐं तव्हांखे उहो कुटे वठी करे हा कोन कुटींदो ॾाढो भलो माण्हू आहे सुञाणा हुनखे साईं उहो वॾो चिड़ाक माण्हू आहे हुन ऐं चिड़ाक उहो त ॿियनि सां उहो सां कोन कंदो मुंहिंजो यार आहे हा हा मूं वटि चवांसि अच्छा तव्हां इहो ॿुधायो तव्हां जेको आहे सो फ़र्ज़ु कयो तव्हांखे उन जी जॻह ते रखियो थो वञे मीर मोहम्मद लाखे जी जॻह ते कमदार जे तौरु हा तव्हां छा कंदव ख़ुशी थींदी तव्हांखे हा उहो ई या ॾुख कंदुसि। थींदो उहो ई कंदुसि जेको मीरू लाको कंदो आहे ॿियो छा कंदुसि हा उनजो को डायलॉग असांखे ॿुधायो को मशहूरु डायलॉग कोन डायलॉग हुनजा हा ॿुधायो हिकिड़ो डायलॉग हुजे त ॿुधाया ॿुधाए कोई बि ॿुधाए हल ऐं इहो मीरू लाक जो हिकिड़ो इहो फिल्म हुयो जेको दरिया पार हा हुनमें कमदार नबू जो किरदारु हुयुसि हा हुनमें चए थो अच्छा और अच्छा सदो हुनजो मथो ख़राबु थी वियो आहे ॾाढो हा माण्हू हुनखे चवंदो थो अचे त वॾेरो वधे थो बाकस चॿाड़ींदो हा ऐं निकिरो आहे त वीचारे मथे में दौड़ हा अञा कहिड़ो ॿुधाए इहे डायलॉग माण्हू पोइ परस्तारनि तव्हांजा हा। बाक़ाइदे आहे न माण्हू ॾेरा परस्तार चिता परस्तार जो ॿुहारे उस्ताद खे ज़मीनूं लिखी ॾिनऊं यार या त कमाल थो करे आहे त लठियूं हाणे जहिड़ो पर हाणे छा कया आहे भला माण्हुनि जो सिज लही वियो हाल आहे छा अरे जो तव्हांजा मला परस्तारनि मला तोखे आउं सुञाणा तो अदाकार जॾहिं थियो ई न आहियां तॾहिं खां तोखे सुञाणा हिकिड़ी कॉल था वठो पोइ हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु आहे असां सां गॾु साईं तालको सोबो जरो ॻोठ हाजी आदम कलोड़े खां खादम हुसैन कलोड़ो थो ॻाल्हायां खादिम हुसैन साईं ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे साईं ख़ैर साईं मालिक सां जाए सां न इहो मीर मोहम्मद लाठी ॾाढो सुठो किरदारु करे पियो ऐं डायलॉग बि चलाए पियो पर थोरो भला उबसाई जी बीमारी घणी थी वई अथसि हाणे सिगरेट पीती उहो साईं हुन असुली खे बि हूंदी आहे हिन वरी थोरो वधाए रखी आहे हा उहो जो सिगरेट पीए थो न हिन करे माना हाणे वधी वई हा यार ॻाल्हि ॿुध एहतियात करे थोरो बसि अदा एहतियात कयो पर इहो छा कयो आदत बि तो हुजो आहे उहो कोन थी निकिरे हा अच्छा अच्छा साईं थोरो हिकिड़ो साईं वरदा पे दोस्तनि खे यादि कंदासीं हुकुम 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 हा मुंहिंजो भाउ आहे वफ़ा फिदा हुसैन कलोड़ो ऐं लाड़काणे खां निमाणो रदीर शर ऐं वहीदाबादी ज़ाहिद कलोड़ो ऐं जेकी बि ॿुधी रहिया आहिनि जी 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 सभिनी खे सिक भरियो सलाम असां KTN जी तरफ़ वॾी महिरबानी से ख़ुशि हुजो महिरबानी। आबाद हुजो थैंक यू ऐं असांखे सऊदी अरब मां जेको अली कोलाची पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॾिसी रहियो आहे प्रोग्राम अली कोलाचे आहे अली कोलाची तमामु ज़बरदस्त दोस्त माण्हू आहे प्यारो ऐं जेको आहे ठारू शाह में असांखे जेको आहे ॾिसी रहिया आहिनि साईं आफ्ताब भान साहिबु ऐं गुडू मां जेको आहे सादिया इमाम चन्ना साहिब जेका अदड़ी आहे असांजी उहा ॾिसी रही आहे पंहिंजी फैमिली सां गॾु ई प्रोग्राम पसंदि पई करे ऐं हिन वक़्तु असां वटि गानो आहे त गाने खां पोइ वरी इनशा तोसां ॻाल्हि ॿोल वरी जारी था रखूं ठीकु आहे अरे असां ॻाल्हि जेको- ॿुध जी। अरे प्रोग्राम बंदि बि कंदे या न रुगो बात वणंदे वेठो मूंखे वञिणो आहे हिकिड़ी सालगिरह में आहे हिकिड़ो मोहम्मद वासिफ रज़ा सूमरो सही सालगिरह में डायलॉग ॿुधाइणा आहिनि मूंखे साईं तव्हांखे वणे आख़िरी डायलॉग बि पुछिणो आहे हिकिड़ो जेको तव्हां हिकिड़ो इश्क जो रोल बि कयो हुयो हिकिड़े गाड़ी ड्रामे मुंहिंजे ख़्याल में इश्क आशिक़ थिया हुयो हुन में ॿियो साल मीरू लाको हा हा जेको आहे कंदो आहे भई इश्क कंदो आहे आशिक़ कंदो आहे वॾेरीअ सां उहो के डायलॉग असांखे ॿुधायो हुयो। वॾेरीअ सां कंदो आहे इश्क उनखे चवंदो आहे आऊं तव्हांजो इंतज़ारु कंदो आहे चवंदो की राति में हा चवंदो की राति में मूंसां मिलणु अचो आऊं तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि हा हक़ीक़त इहा आहे हिन मोह ते इहे लफ़्ज़ ठहनि नथा हा पोइ ठहनि नथा त पोइ तूं केरु थींदो आहे इहो जलण वारो हा विझा मथे में धूड़ वरी तोखे में हा वरी धूड़ चामे विझा वार अॼु कोन हा साईं भाई इहो ॿुधाए लालूअ खे लालू ठाहिण वारो केरु आहे लालूअ खे लालू ठाहिण वारो यार पोइ बचा आहे उन्हनि गलत माण्हुनि खे ठाहियो पर मंज़ूर कोन था अॼु ऐं मूं ते चाह हा बसि असां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी था कयूं इनशा सुभाणे जेको हयाती रही त वरी इनशा कंहिं ॿिए किरदार सां गॾु हाज़िर थींदासीं ख़तमु थियो बसि ख़तमु थिए थो पियो प्रोग्राम तव्हां असांजा आख़िरी ॻाल्हि ॿोल जारी आहे ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो बसि साईं हाणे असांखे